नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारी जे भर पासे सीउ तेज़ थींदे ई ओताकूं वसण लॻियूं। मुख़्तलिफ़ ॻोठनि में मच कचेरियूं। ॻोठ रहीम बख़्श शहर में मच कचेरी थी, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि नेक मर्दनि शिरकत कई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवामी न्यूज़ जे रिपोर्टर अकील वसाण जी इन रिपोर्ट में। हाजी मुश्ताक अहमद वसाण जानर में रहीम बख्श शहर जी दावत चाहे जी चस्की डिनर मच कचहरी मेहमान ख़ास फ़ैद इमरान वसाण चेयरमैन टाउन कमेटी कंडियारी शहरी जो मोर मुख्तियार अहमद वसाण हाजी नूर मोहम्मद वसाण निसार अहमद वसाण वाइस चेयरमैन टाउन कमेटी कंडियारी ज़ीशान मोहम्मद हाशिम वसाण सीनियर वाइस प्रेसिडेंट पीपी यूथ विंग ज़िला सांगड़ औरंगजेब मंजूर वसाण सिकंदर मंजूर वसाण अरशद अली पठान उज़र खान मोहम्मद वसाण जावेद शेख अब्दुल सत्तार खासकेली मोहम्मद रफ़ीक फहीम डॉक्टर इस्माइल शर लाखू शर शिरकत कई मच कचहरी में। सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे गांधीधाम जी याद हुजे या सोनी हीराबाद हुजे मस्तन जा मेला वो मेला मेला मारुन जा मेला। कंडियारी ऐं आसपास सियारे जी तेज़ सीअ जे करे ॻोठाणियूं मच कचहरियूं शुरू आहिनि। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा शहर मठार सां गॾु